बलड़ा जवाब ॾे आऊं थी पुछां तोखां दस तूं गड़ा ॾेखार मूंखे घोट पुनल जो गस जे आऊं मिलस मंसार करे त तोखे चऊं जस जस कंजस वञण सां बस पहुचां मान पुनूं जो मूंखे ॾियो त पुनल जो वो डसड़ी अजूं मूंखे ॾियो त पुनल जो डसड़ी अजूं कंजस ताण बीहण बाका बसड़ी अजूं मूंखे ॾियो त पुनल वो डसड़ी अजूं मूंखे ॾियो त पुनल जो डसड़ी अजूं कंजस ताण बीहण बाका बसड़ी अजूं मूंखे ॾियो त पुनल जो होत पुनल हारियां पई दुख ॾींहं चंघर भित हारियां पई अॼु होत पुनल हारियां पई चंघर दुख भित हारियां पई सॼो वक़्त सारियो वो सारियां पई सॼो वक़्त सारियो हारियां पई जो गोलीअ खे हितां दसड़ी अजूं मूंखे ॾियो त पुनल जो दसड़ी अजूं मूंखे ॾियो त पुनल जो दसड़ी अजूं कंजस ताण मिलण बाका बसड़ी अजूं मूंखे ॾियो त पुनल जो मूंखे न खानी मूंखे न खानी जत मुल्क पाहुजे हिक घेरिन गॾीन जन खां सारी ते तुझे साल अथम रोज़ रोज़ दुनिया तेना हाल अथम सारी ते गुज़रिया साल वठम रोज़ रोज़ विञाया तेना हाल अथम पंहिंजो कागर भलायूं वो बाल अथम पंहिंजो कागर भलायूं हाल अथम कंजस तान बलोच खां दसड़ी अजूं मूंखे ॾियो त पुनल जो वो दसड़ी अजूं मूंखे ॾियो त पुनल जो दसड़ी अजूं कंजस ताण मिलण बाका बसड़ी अजूं मूंखे ॾियो त पुनल जो पैदा कया तालिब मौला तलब में बारे बाग बरन वो हुनखे जन्नतन पर मूंखे इश्क अली लॻियो सतायल जा सॻड़ा साईं सुणी सभु कादर करम मूंखे दाता धणी सतायल जा सॻड़ा साईं सुणी सभु कादर करम मूंखे दाता धणी असम अब्बास अली जंहिं उमेद खणी असम अब्बास अली जंहिं उमेद खणी कंदस कुर्ब कहाणियूं अॾंदस तकड़ी अजूं मूंखे ॾियो त पुनल वो दसड़ी अजूं मूंखे ॾियो त पुनल जो दसड़ी अजूं कंदस ताण मिलण बाका बसड़ी अजूं मूंखे ॾियो त पुनल